الرجيم بسم الله الرحمن الرحيم يوم تبيض وجوه وتسود وجوه فأما الذين اسودت وجوههم أكفرتم بعد إيمانكم فذوقوا العذاب بما كنتم تكفرون وأما الذين ابيضت وجوههم ففي رحمة الله هم فيها خالدون تلك آيات الله نتلوها عليك بالحق وما الله يريد ظلما للعالمين ولله ما في السماوات وما في الأرض وإلى الله ترجع الأمور صدق الله العظيم बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे। मूंखे ॾिसंदड़नि तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैश तरफ़ां अस्सलामु अलैकुम। अल्हम्दुलिल्लाह हिकु ॿियो रोज़ो आहे, तव्हांजो ऐं असांजो साथ आहे, हिन ट्रांसमिशन जो साथ आहे। ट्रांसमिशन जो आगाज़ तिलावत क़ुरान पाक सां कई वई। आवाज़ हो हाफ़िज़ बिलावल सुल्तान साहब जो। अल्हम्दुलिल्लाह ही ट्रांसमिशन जेका अॼु असां तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहियूं, हिकु ज़रियो आहे कनेक्शन जो। सलाम रमज़ान ही उहो सलाम आहे जेको तमामु मुस्लमाननि खे हिन प्लेटफॉर्म खां थी रहियो आहे। सलाम रमज़ान ही हिकु ज़रियो आहे हर मुसलमान खे ॿिए मुसलमान सां जोड़ण जो, पंहिंजे दीन खे सम्झण जो। पर छा असां उन्हनि मुसलमाननि वांगुरु छा असां जुड़ी सघिया आहियूं पाण में? क़ुरान पाक जी हिकु आयत मुबारक जो मफ़हूम मूंखे यादि अचे थो त अल्लाह जी रस्सी खे मज़बूती सां थामे रखो, मज़बूती सां पकड़े रखो ऐं पंहिंजे पाण में तफ़रक़ न कयो। काफ़ी उलमा हज़रात जेके आहिनि, उलमा कराम जेके आहिनि, उन्हनि उन रस्सी खे क़ुरान पाक जो इशारो ॾिनो आहे। पर छा असां उन रस्सी खे पकड़े सघिया आहियूं, उन तरफ़ वञी सघिया आहियूं? वाज़े लफ़्ज़नि में इहो चयो वियो आहे त मोमिन ॿिए मोमिन जो भाउ आहे, हर मोमिन हिकु ॿिए जो भाउ आहे। वाज़े लफ़्ज़नि में इहो फ़रमायो वियो आहे। हदीस मुबारकनि जी रोशनी में, क़ुरान पाक जी रोशनी में इहा असां सम्झूं था ॻाल्हि। पर उहो भाईचारो असां पंहिंजे ब्लड रिलेटिव जेके असांजा आहिनि, छा उन्हनि सां बि निभाए सघनि भाउरनि सां निभाए सघिया आहियूं? वधीक ॿियनि रिलेशन जी तरफ़ मां नथी वञा, पर छा सघनि भाउर भेणनि सां असां उहो रिलेशन, उहा यकजहती निभाए सघिया आहियूं? इस्लाम जी हिस्ट्री जे ॾिसिजे थी, दीन इस्लाम जॾहिं आम थिए थो, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरबियत नज़र अचे थी। उहे सहाबा कराम जेके ख़ुशनसीब सहाबा कराम जिन पंहिंजी ज़िंदगी में उन्हनि जो हिकु लफ़्ज़ सां बि, लफ़्ज़ मुबारक सां बि अगरि का तरबियत हासिलु कई, उहो त कुझु बि ॿुधाए थी। हिजरत मदीना जो उहो वाक़ियो जॾहिं अंसार ऐं मुहाजिर उते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि ॿिन्ही खे भाउ चयो, भाउ ठाहियो, उन्हनि मञियो, ज़मीनूं शेयर कयूं वयूं, घर शेयर कया विया, खाधो पीतो शेयर कयो वियो, हिकु बर्तन में, किथे हिकु रिवायत मुताबिक़ हिकु बर्तन में खाइण जो रिवाजु आम कयो। ऐं पोइ हुन सां गॾु हिकु ॿी ॻाल्हि बि मूंखे ॾाढी ख़ूबसूरत यादि अचे थी त जॾहिं सभिनी खे हिक खे ॿिए जो भाउ ठाहियो वियो, नाला वठी ठाहियो वियो, त हज़रत अली करमल्ला वजो उन्हनि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में सवाल पेश कयो त सभिनी खे तव्हां भाउ ठाहे छॾियो, मुंहिंजो भाउ केरु न आहे? ऐं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फ़रमाइनि था त तूं मुंहिंजो भाउ आहीं हिन दुनिया में बि ऐं आख़िरत में बि, सुभान अल्लाह। पर इहो भाईचारो, जेका इहा तरबियत असांखे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी, छा असां अॼु निभाए रहिया आहियूं?
अॼु जो ज़मानो ॾिसी त मूंखे उहो वक़्तु यादि अचे थो जेको हाबिल ऐं काबिल वारो वक़्तु हो। भाउ जो दुश्मन हो। उहो वक़्तु मूंखे अॼोके ख़बर न आहे, पर अॼोको ज़मानो ॾिसी उहो वक़्तु ख़बर न आहे छो यादि अचे थो। पर असांजे इस्लाम जूं टीचिंग्स त कुझु ॿियूं आहिनि। असांजे इस्लाम जूं टीचिंग्स त कुझु ॿिए तरीक़े जूं आहिनि। ऐं जॾहिं हाबिल ऐं काबिल जो तव्हां वक़्तु यादि कयो था त इस्लाम जी टीचिंग जेतिरो आसानी सां तव्हांखे टीचिंग मिले थी, जेतिरी आसानी सां तव्हांखे हिदायत मिले थी, तव्हांखे ज़रूरु उहो टाइम बि यादि ईंदो त जॾहिं हिकु कांव जे ज़रिए, हिकु बर्ड जे ज़रिए ख़ुदा ताला इहो ॿुधायो त इंसान खे दफ़नाइजे कीअं। इस्लाम जूं टीचिंग्स त एतिरियूं आसान आहिनि। ख़बर न आहे छो अॼु असां उन्हनि तमामु टीचिंग्स खां परे हलिया विया आहियूं। अॼु जिथे मां ॾिसां थी, न सिर्फ़ु तव्हांजा हिकु जॻह ते मां पढ़ियो, हिकु हदीस मुबारक जी जेका तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहियां थी, जेका जॻह ते मूं पढ़ियो त उहो माण्हू ईमान वारो थी ई नथो सघे, उहो माण्हू ईमान वारो थी ई नथो सघे जेको तफ़रुक़ करे थो। ऐं इते इहो बि लिखियलु आहे त उहो माण्हू सभिनी खां वधीक पसंदीदा माण्हू आहे ख़ुदा ताला जी नज़र में, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र में, जेको माण्हू ॿिनि विढ़ियल भाउरनि खे, ॿिनि विढ़ियल माण्हुनि खे पाण में मिलाए। अॼु असां छा कंदा आहियूं? अगरि ॿ माण्हू विढ़ंदा आहिनि, उन ॿिनि माण्हुनि जे विढ़ण सां हुन जी स्टोरी मां अलॻि असां चस्का वठंदा आहियूं, हुन जी स्टोरी मां अलॻि असां चस्का वठंदा आहियूं। ग़ीबत जो हिकु दौरु आहे जेको फैली वियो आहे, ताना ॾियण जो दौरु आहे जेको फैली वियो आहे, ऐं इहो असां आम करे रहिया आहियूं। उहा मुक़दस किताब जेका असां मुसलमाननि जे लाइ नाज़िल थी, असां मुसलमाननि खे सेखारण जे लाइ नाज़िल थी, उहो त कुझु ॿियो ॻाल्हाए थी। उते इहे नंढियूं नंढियूं शयूं जेके अॼु तव्हां ऐं मां पंहिंजी ज़िंदगी में ॾिसी रहिया आहियूं, ग़फ़लत में अची करे रहिया आहियूं, उन्हनि सभिनी जी मुमानियत आहे। इहे उहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके करे शायदि अॼु असां जेके सभिनी जो चवंदा आहिनि त जेके तव्हां रोज़ा रखो था, नमाज़ूं पढ़ो था, इबादतूं कयूं था, हुक़ूक़ुल्लाह त असां पूरो कयूं था, पर हुक़ूक़ुल्लाह सां गॾु मुंहिंजो दीन हुक़ूक़ुल इबाद बि सेखारे थो। असां उहो नथा सिखूं। असां दीन सिर्फ़ु उहो ई अपनायूं था जेको असांजे लाइ आसान आहे। असां दीन सिर्फ़ु असांखे उहो ई वणे थो जेको असांखे आसान लॻे थो। जेका शइ असांखे मुश्किल लॻे थी, माज़रत सां बोरिंग लॻे थी, उहा असां अपनाइणु नथा चाहियूं। पर मुंहिंजो दीन ईअं न आहे। मुंहिंजे दीन में तवाज़ुन बि आहे, मुंहिंजे दीन में सही ग़लति बि आहे, मुंहिंजे दीन में हक़ इंसाफ़ बि आहे। अॼु पंहिंजे प्रोग्राम में इंशाअल्लाह इन्हनि तमामु शयुनि जे बारे में इंशाअल्लाह ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु हीअ जेको हिकु गैप हिकु मुसलमान खां ॿिए मुसलमान जी दिलुनि में अची वियो आहे, फिज़िकली त असांखे नज़र ईंदो ई आहे। हिस्ट्री में बि तिजारतूं थींदियूं रहियूं आहिनि, हिस्ट्री में बि सफ़र थींदा रहिया आहिनि, हिजरतूं थींदियूं रहियूं आहिनि, पर जेको दिलनि में हिकु गैप अॼु थी वियो आहे, अॼु मां पंहिंजे प्रोग्राम में उनजो ज़िक्र करणु चाहियां थी, दीन इस्लाम जी रोशनी में उनखे सम्झणु चाहियां थी। ऐं तव्हांजे दिलनि मां उहो गैप, अगरि कंहिं हिकु मुस्लिम जे दिलि मां बि उहो गैप अगरि मां ख़तमु करे वञा त शायदि हीअ ट्रांसमिशन मुंहिंजी कामयाबु थी वेंदी। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, करशी जामे शीरी जेको रौनक़ रमज़ान आहे, रमज़ान जी ट्रेडिशन आहे। करशी जामे शीरी ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियो आहे। करशी जामे शीरी जेको न सिर्फ़ु तव्हांजी मशरूबात बल्कि तव्हांजी डिज़र्ट्स, तव्हांजी डिफरेंट टॉपिंग्स में बि कमु ईंदो आहे। करशी जामे शीरी जंहिंजूं पंहिंजूं ड्रिंक्स बि करशी लेमनेड, करशी विथ लेमन ऐं इन सां गॾोगॾु दूध जामे शीरी जहिड़ा बि तव्हां मशरूबात ठाहे सघो था। गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो ही प्रोजेक्ट आहे जेको तव्हांखे रिहाइशी ऐं कमर्शियल प्लॉट्स ॾेई रहियो आहे। 80 खां वठी 200 गज़ जा रिहाइशी प्लॉट्स आहिनि, 200 ऐं 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स आहिनि जेके मेन नेशनल हाईवे ते ई तव्हांखे ऑफर करे रहिया आहिनि। 6 सालनि जी आसान इक़सात में तव्हां ही प्लॉट वठी सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां 100% पेमेंट हींअर करणु चाहियो था त तूबा पर्ल सिटी तव्हांखे 40% डिस्काउंट तव्हांखे ॾेई रहियो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां वीवर आहियो सिन टीवी जा त 25% मज़ीद डिस्काउंट तव्हांखे मिली रहियो आहे।
तूबा पर्ल सिटी जी तरफ़ां। गॾोगॾु जी ट्रांसमिशन में असां सां गॾु असांजा साथी हमेशह हूंदा आहिनि, असां गॾु फैसल असां सां गॾु हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम फैसल, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? ठीक ठाक, तव्हां ॿुधायो कीअं? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो छा थी रहियो आहे फैसल असांजे किचन में? अॼु असां ठाहियूं पिया तलो कुकिंग ऑयल में प्याज़ी पकोड़ा, यानी स्पाइसी ही चटपटा बसर जा पकोड़ा ठहंदा। ऐं तलो कुकिंग ऑयल तमामु बहितरीन आहे। अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। विटामिन ए, ई एंड डी का भरपूर, लो कोलेस्ट्रॉल है, ओमेगा 3 मौजूद है। 1 लीटर, 3 लीटर, 5 लीटर में जी बॉटल्स मिलन पियूं। बनास्पति घी ॾाढो ज़बरदस्त आहे, जंहिंमें तव्हां मिठा ठाहियो, पराठा ठाहियो। सही। ऐं हिते असां ठाहियूं पिया प्याज़ वारा पकोड़ा। सही, ज़बरदस्त। इंशाल्लाह स्टार्ट कंदासीं फैसल, पर मां चाहियां थी त छो त हीअ सलाम रमज़ान ॾाढो ख़ूबसूरत हिकु ट्रांसमिशन जेका स्टार्ट थी वई आहे, उनखे मां हिकु ख़ूबसूरत ज़िक्र सां स्टार्ट करणु चाहियां थी। असां गॾु ॾाढा ख़ूबसूरत आवाज़ूं आहिनि जेके असां सां गॾु आहिनि। अॼु असां गॾु सभिनी खां पहिरीं सुहेल महबूबी साहब आहिनि जेके असां गॾु आहिनि, ऐं मां उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त सलाम रमज़ान जे जेका शुरूआती पहर आहिनि उन में पंहिंजो ख़ूबसूरत ज़िक्र ऐं ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। कुर्बान में उनकी बख्शिश के मकसद भी ज़बां पर आया नहीं, बिन मांगे दिया और इतना दिया, बिन मांगे दिया और इतना दिया। दामन में हमारे समाया नहीं, बिन मांगे दिया और इतना दिया। ईमान मिला उनके सदके, कुरान मिला उनके सदके, ईमान मिला उनके सदके, कुरान मिला उनके सदके, रहमान मिला उनके सदके। वो क्या है जो हमने पाया नहीं, बिन मांगे दिया और इतना दिया। उनका तो शियार करीमी है, माइल पकड़ो ही रहते हैं। उनका तो शियार करीमी है, माइल बकरम के रहते हैं। जब याद किया ऐ सल्ले अला, जब याद किया ऐ सल्ले अला, वो आ ही गए तड़ पाया नहीं, वो आ ही गए तड़ पाया नहीं, बिन मांगे दिया और इतना दिया, बिन मांगे दिया और इतना दिया। दामन में हमारे समाया नहीं, कुर्बान में उनकी
बख्शिश के। सुभान अल्लाह माशाल्लाह। किचन में असांजे कमु हली रहियो आहे, ज़िक्र जो सिलसिलो अल्हम्दुलिल्लाह स्टार्ट थी वियो आहे। सलाम रमज़ान में वक़्तु आहे हिकु नंढड़ी ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु दफ़ो ॿीहर भली कार तव्हां सभिनी खे। असांखे कुझु साथियुनि जॉइन कयो आहे हिन ट्रांसमिशन में। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे अलामा सिराज अहमद कासमी साहिबनि जिन असांखे जॉइन कयो आहे, वॾी महिरबानी भली कार तव्हांखे। इन सां गॾोगॾु ख़ूबसूरत आवाज़नि असांखे जॉइन कयो आहे मोहम्मद हुसैन कादरी साहिबनि जिन असांखे जॉइन कयो आहे असांजी ट्रांसमिशन में। गॾोगॾु हिन तरफ़ ॾाढियूं प्यारियूं, ॾाढियूं नंढड़ियूं ऐं ॾाढियूं ख़ूबसूरत असांजियूं ॿ भेनरूं आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। असां गॾु अरीना ऐं अरीबा सिस्टर्स आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। इंशाअल्लाह हिननि जो आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में ज़रूरु शामिलु कबो। ऐं उन खां पहिरीं मां वञणु चाहियां थी फैसल वटि। फैसल जे किचन में आई एम श्योर त कमु जेको आहे उहो तेज़ी सां स्टार्ट थी वियो आहे ऐं फैसल जी स्पीड हूअं ई कुझु घणी आहे। मां नथी चाहियां त असांजा नाज़रीन न ॾिसनि त कीअं थियो आहे, छा थियो आहे। फैसल छा थी रहियो आहे? जी मां तलो कुकिंग ऑयल में प्याज वारा पकोड़ा बसर जा हे फ्राई कयां पियो। हिनखे थोरो मीडियम फ्लेम ते कजो। अच्छा में टाइम असांजो ऑनियन घटि हूंदो आहे त मां चयो स्टार्ट करे छॾां। सही त बसि हिन जी रेसिपी जल्दी सां ॿुधाई थो छॾां। 3-4 बसर खणिजो, 1 खां 1.5 पा बिल्कुलु बारीक बारीक हुनखे स्लाइस में कटिंग कजो, लच्छे वांगुरु हुजणु खपे। पोइ में लीमे जो रस 3 खाइण जा चमचा, चाट मसालो 1 चांहि जो चमचो, 1 चांहि जो चमचो कुटियल ॻाढ़ा मिर्च, 1 चांहि जो चमचो पीठल ॻाढ़ा मिर्च, 1 चांहि जो चमचो धाणा ऐं हुनजे अलावा असां विझंदासीं थोरी सी हल्दी पाउडर 1/2 टीस्पून खां घटि ऐं थोरो हस्बे ज़रूरत लूणु विझी चङी तरह हथ सां दॿाए हुनखे मैश कजो ताकी पाणी निकिरे बसरनि जो ऐं सॼो मसालो हुनजे अंदरि मिक्स थी वञनि। पोइ हुनमें थोरा सावा धाणा, 1 साओ मिर्च विझंदो, बेसण हस्बे ज़रूरत विझी हुनखे हल्को पाणी जो छंडो ॾेई ग्रिप ठाहिजो। लच्छे वांगुरु हुनजी ग्रिप ठाहिणु खपे। हुनजे बाद तव्हां ऑयल गरम करे हिनखे फ्राई कंदो। हे पाणी छॾंदो आहे, थोरो टाइम लॻंदो, बसर पाणी छॾंदो, हिकु क्रिस्पीपन में अची वेंदो त हिनखे कढी डिश आउट करे मथां खां चाट मसालो। अच्छा नॉर्मल पकौड़नि खां वधीक टाइम कंज़्यूम हे कंदा वधीक छा पकौड़ा? कंदा हिनमें पाणी आहे न बसर जो, ओके, हे ॾिसो निकिरे पियो त ही थोरा सॉगी थी वेंदा आहिनि, देन पोइ वरी क्रिस्पी अचणु शुरू थी विया आहिनि। हाणे सही ताकि पोइ बसर जॾहिं अंदरां फ्राई थियणु स्टार्ट थी वेंदो त हे पाणी ताकि हुन में क्रंच क्रिस्प अचे, अची वरना वेंदो। तव्हां खाईंदो त बसर कच्चो कच्चो फील थींदो। सही सही जी ठीकु बसि आहे। हे तयारु थिए पियो ऐं नसीम मसाला आहिनि असां वटि। ट्रेडिशनल टेस्ट ऐं क्वालिटी तमामु बहितरीनु आहे ऐं हिन जो त हाणे तव्हां ॿुधायो मज़ेदार शइ आहे। नसीम मसाला जी ज़बरदस्त मसाला आहिनि ऐं कराची जो जेको ज़ाइको आहे, कराची जे जेके खाधनि जो ज़ाइको आहे उहो हाणे लाहौर में बि तव्हांखे मिले थो, पूरे पाकिस्तान में तव्हांखे मिले थो। नसीम मसाला जंहिंजे लाइ चयो वियो आहे त जी आ गया ते छा गया। जी बिल्कुलु बिल्कुलु इहो ई आहे। ऐं जी नसीम मसाला जो जेको कोरमा मसाला आहे उन जे लाइ बि कुझु ईअं चयो वियो आहे त नसीम कोरमा अब नहीं छोड़ना। सो इहो नसीम, इहो जेको नसीम मसाले जो हिकु ॿी जेका टैगलाइन आहे असांजे डायरेक्टर साहिब खे यादि आई त निहारी सब पे भारी। अच्छा हूअं एक्चुअली जेको चवंदा आहिनि फैसल, तव्हां हिन ॻाल्हि ते बिलीव कंदा आहियो त चवंदा आहिनि त निहारी बिरयानी इहे जेकी कराची जूं डिशिस आहिनि इहे सिर्फ़ु कराची में, हा न? मां सॼे पाकिस्तान में टेस्ट कयूं आहिनि काफ़ी जॻहियुनि ते, लेकिन उहो टेस्ट जेको असांजी कराची जो आहे न, हा उहो किथे बि न। किथे फैसल जे करे तव्हां नसीम मसाला वठो था त जीअं पाकिस्तान जो टेस्ट तव्हांखे ॿाहिरि मुल्क बि मिलंदो आहे, उअं ई नसीम मसाला में ही कोरमा ऐं निहारी जो टेस्ट तव्हांखे पाकिस्तान भर में मिली सघे थो। पकोड़ा असांजा ॾाढा ज़बरदस्त तरीक़े सां रेडी आहिनि। मां पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारणु चाहियां थी जंहिं तरीक़े जा हे केॾो क्रिस्पी पकोड़ो थियो आहे। क्रिस्पी आहे ऐं खाइण में ॾाढो ज़बरदस्त। हिनखे जेतिरो मसलंदो मसाले सां गॾु बसर खे एतिरो जो टेस्ट निकिरी ईंदो, टेस्ट वधीक निकिरंदो। ओहो ऐं जिनजी सेंसिटिव स्किन आहे उहे छा कनि? चश्मो पाई, ग्लव्स पाई। सही। अच्छा जी ड्रिंक असांजी का ठही रही आहे? अॼु थोरो हिनखे चेंज करे ठाहियां पियो। तुख बलंगो इज़ीली मिली थो वञे, हिनखे पिसाए रखिजो। हिकु खीर में ठाहियूं पिया सहरी में इफ्तारी में, हिनखे तव्हां यूज़ करे सघो था। तुख बलंगे खां एसिडिटी बि नथी थिए ऐं तव्हांखे तास बि न थींदी प्यास सां। वेदर गरम थी वियो आहे, उन जे लाइ इलाही ज़बरदस्त आहे इहो। बादाम विझंदासीं चॉप थियल 1 टेबल स्पून। एनर्जी बि खपे तव्हांखे रोज़न में। सही। करशी जामे शीरी जी ड्रिंक तयार थी रही आहे। करशी जामे शीरी जी 4 टेबल स्पून। 4 टेबल स्पून ऐं करशी जामे शीरी जेको लाइफ फ्लाइट जेको रिफ्रेशिंग आहे ऐं तव्हांजे दस्तरखाननि ते चाहे सहर हुजे या इफ्तार, करशी जामे शीरी जी कंज़प्शन ज़रूरु थींदी आहे। सो ज़बरदस्त तरीक़े जी ही असांजी ड्रिंक बि तयार थी वई आहे। ऐं चांहि जो आहे जेको सही टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट चांहि जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे। ऐं अगेन ही
टपाल मेज़बान जेका आहे उहा हिकु अहिड़ी चांहि आहे जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां सॼो ॾींहुं एक्टिव रहो रोज़े में बि त ज़रूरु सहरी में कंज़्यूम कयो ऐं अक्सर जेको इफ़्तार खां पोइ असां वीक फील करे रहिया हूंदा आहियूं लेथार्जिक फील करे रहिया हूंदा आहियूं टपाल मेज़बान टी जो हिकु कप ऐं तव्हां तरोताज़ा ज़रूरु हुजणु खपे। सही, थैंक यू सो मच फैसल, ॾाढियूं ज़बरदस्त रेसिपीज़ हमेशह सां गॾु शेयर करण जे लाइ। इंशाल्लाह सुभाणे वरी मिलंदासीं तव्हां सां कुझु नयुनि रेसिपीज़ सां गॾु। ऐं मां वञी रही आहियां पंहिंजे उन्हनि ख़ूबसूरत महिमाननि जी तरफ़ जेके असां सां गॾु जुड़िया आहिनि हिन ट्रांसमिशन में। असां गॾु अलामा साहब बि तशरीफ़ फरमा आहिनि। अलामा साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि सभिनी खां पहिरीं त शुरूआती जेका ॻाल्हि मां करणु चाहियां थी, अॼु पंहिंजी ट्रांसमिशन जो आगाज़ इंशाल्लाह आगाज़ जंहिं तरीक़े सां मां कयो आहे इंशाल्लाह उन ई टॉपिक ते अॼु मां ॻाल्हाइणु चाहियां थी। ऐं अॼु भाईचारे ते इंशाल्लाह असां पंहिंजे समूरी ट्रांसमिशन में डिस्कशन कंदासीं ऐं उन जा सवाल तव्हां ताईं पहुचाईंदासीं। कुझु उहे सवाल जेके आम माण्हुनि जा आहिनि इंशाल्लाह उन जी तरफ़ असां ईंदासीं। उन खां पहिरीं मां चाहियां थी त असां सां गॾु हिकु ख़ूबसूरत आवाज़ तशरीफ़ फरमा आहे मोहम्मद हुसैन कादरी साहबनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जी आवाज़ शामिल कयूं था ऐं इंशाल्लाह पंहिंजी गुफ़्तगू में अॼु हर हिकु मुसलमान जो ॿिए मुसलमान सां ताल्लुक़, उन जो रवैयो, उन जो रुझान कीअं हुजणु खपे, अॼु पंहिंजे ट्रांसमिशन में इंशाल्लाह उन जो ज़िक्र रखंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साल मौला मुझवा गुआरे हिन साल मौला मुझवा गुआरे दुआ क्यों मदीना दुआ क्यों मदीना जल्दी दिखारे हो हिन साल मौला हो वेठो पुकारा रोई रोज़ानो सिकयार जी कयो आहे दीवानो वेठो पुकारा रोई रोज़ानो सिकयार जी कयो आहे दीवानो हो सिकयार जी कयो आहे दीवानो हर पल छॾियां थो गम में गुज़ारे हर पल छॾियां थो हो गम में गुज़ारे हर पल छॾियां थो गम में गुज़ारे दुआ क्यों मदीनो साईं दिखारे हो हिन साल मौला हो मिस्कीन आया का ॻाल्हि न आहे मिस्कीन आया का ॻाल्हि न आहे हो लज रखां तो पाण ही लजपाल आहे हो लज रखां तो पाण ही हो लजपाल आहे कॾहिं न सुहिणो वेहंदो विसारे कॾहिं न सुहिणो हो वेहंदो विसारे कॾहिं न सुहिणो वेहंदो विसारे दुआ क्यों मदीनो आका दुआ क्यों मदीनो जल्दी दिखारे हो हिन साल मौला मौला हिन साल मौला। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। न सिर्फ़ु हिकु नात पर हिकु दुआ आहे जेका हर दिल जी हर मुसलमान जी दुआ आहे। अल्लाह साईं सभिनी जी क़बूल फरमाए। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान सलाम रमज़ान
सलाम रमज़ान सगद हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर ऐं ट्रांसमिशन अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ूबसूरती सां तव्हां जे साथ सां गॾु अल्हम्दुलिल्लाह गुज़री रही आहे। अलामा साहिब असां गॾु आहिनि। अलामा साहिब सभिनी खां पहिरीं त वक़्तु कढी असांजी ट्रांसमिशन में शामिलु थियण जी वॾी महिरबानी। शुरूआति तव्हांजे लफ़्ज़नि जी मां ज़रूरु पंहिंजी ट्रांसमिशन में रखणु चाहींदमि। उहो जेको हिकु रिश्तनि में जेको तनाव, रिश्तनि में जेको हिक ॿिए सां परे थियणु, इवन रिश्ता छा जॾहिं तव्हां दोस्त यार जी ॻाल्हि था कयो, उन्हनि सां बि माण्हू ख़ुलूसे दिलि सां हाणे नथा मिलनि। इन हवाले सां छा चवंदो, असांजो दीन छा फरमाए रहियो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजो दीन जी पहिरीं तारीफ़ ॾिसूं त इस्लाम दीन ऐं मज़हब छा आहे। त इस्लाम जेको असांखे रहनुमाई करे थो, उहो ज़िंदगीअ जे हर पहलू ते थो करे, हर हिकु हिसे ते उनजो कॉन्सेप्ट आहे इस्लाम जो। इस्लाम जेको आहे सिर्फ़ु मज़हब न आहे। मज़हब यानी उनजी तारीफ़ बिल्कुलु नंढड़ी आहे। इस्लाम बिल्कुलु महदूद न आहे, बिल्कुलु वसी आहे। त इस्लाम हर शइ ते ख़्यालु रखे थो। इन जो सोसाइटीअ ते बि ताल्लुक़ु आहे, इन जो फाइनेंशियल सिस्टम ते बि ताल्लुक़ु आहे, रूहानी तौर ते बि स्पिरिचुअल सिस्टम ते बि इन जो ताल्लुक़ु आहे। सिर्फ़ु इहो जेको असां वटि मशहूरु आहे त इस्लाम सिर्फ़ु रूहानियत जी ॻाल्हि थो करे। इस्लाम रूहानीअ जी ॻाल्हि नथो करे, मुआशरत जी ॻाल्हि थो करे। जेको आहे सोसाइटीअ जी हर हिकु पहलू, हर हिकु ज़िंदगी जो हिसो इस्लाम में शामिलु आहे। त हाणे इन्हनि सभिनि में पहिरीं त असां अलाह जो खे हिकु मञूं, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे मञूं। उन में अदुल इंसाफ़ आहे, उन में सोसाइटी अचे थी, उन जा ख़्यालु करणा आहिनि, उन में मुआशरत जो बि ख़्यालु करिणो आहे, उन में असांखे फैमिली बैकग्राउंड आहे, उन जो बि ख़्यालु करिणो आहे। त फैमिली बैकग्राउंड हुजे या जेको आहे सोसाइटी सिस्टम हुजे, उन में इस्लाम जो बिल्कुलु कॉन्सेप्ट आहे ऐं दख़ल आहे ऐं बिल्कुलु ताक़ीद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जेके महबूब शख़्स हुया, जेके रहंदड़ हुया मदीने शरीफ़ में, बाक़ाइदे चबूतरो ठहियलु आहे। हींअर बि सफ़ो चबूतरो ठहियलु आहे। उते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि 70 सहाबी खां वधीक शागिर्द हुया। पोइ उन में सिर्फ़ु त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इहे त मके जा माण्हू त कोन हुया, उन में ॿियनि मुल्कनि जा बि हुया। सुहेब रूमी रूम खां आयो हो, सलमान फ़ारसी फ़ारस खां आयो हो, अबू हुरैरा ॿिए मुल्क खां आयो हो, हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी ग़िफ़ार खां आयो हो। त मतिलबु इहो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो, मूं वटि जेको आहे कोई बि रिश्तेदारी जो ताल्लुक़ु न आहे, मूं वटि इंसानियत जो दर्द आहे। मूं वटि अचो ऐं अलाह जो हिकिड़ो पैगाम आहे जो अलाह हिकु आहे ऐं मां नबी आहियां ऐं सुठी राह ॾेखारींदड़ आहियां, मूं वटि उहो कॉन्सेप्ट आहे। त हाणे असां फैमिली सिस्टम में हुजूं त बि असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते हलणो आहे, मुस्लमान पको थियणो आहे। मुस्लमान पके जो मतिलबु इहो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे पढ़णो आहे ऐं उनजी ज़िंदगी खे ॾिसणो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी छा हुई? तमामु घर वारनि सां मुहबत हुई, प्यार हुई, उल्फत हो ऐं तमामु भाईचारो हुयो। ऐं जेकॾहिं असां ॿियनि सोसाइटी खे ॾिसूं या ॿियनि रिश्तेदारी खे ॾिसूं त बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोड़ियो आहे ॿियनि खे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस आहे, तमामु प्यारी हदीस आहे। पाण फरमायूं, मुस्लमान जेको आहे जिस्म जे मानिद आहे, यानी जिस्म में जेकॾहिं को उज़ू आहे उनखे का तकलीफ़ पहुचे थी त पूरो जिस्म बेचैन थी वेंदो आहे। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हाणे क़ौमियत हुजे या पंहिंजाइप हुजे या जेको आहे ज़बान सां ताल्लुक़ु रखंदड़ उहा इंसानियत हुजे, बल्कि उहो हिकिड़ो जिस्म सम्झो वञे त पोइ ज़िंदगी जो सिलसिलो सही रहंदो, पोइ ज़िंदगी सुकून वारी सही रहंदी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जिस्म जे इंसान जिस्म जे मानिद आहे त पाण में ईअं ई माना गॾिजी वञो। मसलन पाड़ेसरी आहे, कोई बि आहे, चाहे चइनी तव्हां सां गॾु रहे थो, चाहे ॿी क़ौम रहे थी, चाहे कहिड़ो बि माण्हू तव्हां सां रहे थो, जेकॾहिं उनखे का तकलीफ़ आहे त तव्हां जल्दी उन सां गॾु पहुचो। इहो ई कम्यूनिटी जो, इहो ई सोसाइटी जो, इहो ई मस्जिद जा इहे ई घणेई फ़ाइदा आहिनि। त असांखे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते हलणो आहे, उनखे पढ़णो घुरिजे। उनखे जेकॾहिं न पढ़ंदासूं त असां सां इहे मुआमिला थी सघनि था। त इस्लाम वसी आहे, रूहानियत सिर्फ़ु सेखारे नथो, रूहानियत ते बि असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दर्स ॾिनो आहे, सोसाइटीअ जो बि दर्स ॾिनो आहे ऐं जेको आहे रिश्तेदारीअ जो बि ताल्लुक़ु। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं तव्हां सवेल शुरू में तमहीदी गुफ़्तगू कई हुई, उन में तव्हां चयो त क़ुरान करीम जी आयत आहे, ॿ आयतूं पेश कयूं तव्हां, वाअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़र्रक़ू। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तफ़रीक़ो न डालो। हींअर तव्हां ॾिसो था सिलसिलो जेको बि फ़िरक़नि जो आहे, मुंहिंजे ख़्याल में इहो सिलसिलो न हुजे, क़ुरान ऐं सुन्नत जो कॉन्सेप्ट हुजे, क़ुरान छा थो चवे ऐं सुन्नत छा थी, उन ते माण्हू हले। ॿी तव्हां इहा ॻाल्हि कई त मुस्लमान जो भाउ आहे,
सूरतुल हुजरात में उन में भी अल्लाह से फरमाए इन्नमल मोमिनून इख्वा, मोमिन भाइर आहिनि पाण में, फ़अस्लिहू बैन अख़वैकुम वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुरहमून। पाण में जेकॾहिं भाईचारो बिरादरहुड जी तव्हां वटि थोड़ी सी सम्झ हूंदी त पोइ जेको आहे लअल्लकुम तुरहमून तव्हां ते रहम कयो वेंदो। यानी असां सभु जेको आहे भाईचारे जी सिलसिले खे वधायूं ऐं इन कॉन्सेप्ट खे उजागर कयूं त इंशा अल्लाह ताला पोइ इस्लाम जो नूर, इस्लाम जो जेको फ़लसफ़ो असांखे सम्झ में ईंदो, पोइ ज़िंदगी में मज़ो ईंदो। इंशा अल्लाह ईअं अगरि असां इस्लाम जी उन जेके टीचिंग्स असांखे ॾिनल आहिनि उन्हनि ते अगरि असां हलणु शुरू करे छॾियूं त हीउ नूर जेको असां जंहिंखे ॾिसी न पिया सघूं, हिन नूर जी रोशनी कई गुना वधीक आहे, पर उन रोशनी खे ॾिसण जे लाइ तव्हांखे क़ुरान जो मुतालो करिणो हूंदो, क़ुरान पाक खे सम्झणो हूंदो। असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं अरीना ऐं अरीशा सिस्टर्स आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं, ऐं मां चाहियां थी त हिननि प्यारियुनि भेनरुनि जो प्यारो प्यारो आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में शामिल कयूं। असां वटि माइक आहे, माइक है आपके पास? एक वहाँ है भाई महबूब कादरी साहब, एक माइक आपके पास? नहीं, बच्ची कह रही है माइक यहाँ पर है तो यही होगा। तो बच्चे मन के सच्चे, ॾिसो कादरी साहब जो बच्चे मन के सच्चे, ही वठो, ये लीजिए, चलिए जी। तुम्हारे आस्ताने से ज़माना क्या नहीं पता, तुम्हारे आस्ताने से ज़माना क्या नहीं पता, कोई भी दर से खाली मांगने वाला नहीं जाता। भर दो झोली मेरी या मोहम्मद, भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगी खाली, लौट कर मैं ना जाऊंगी खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगी खाली, हाँ लौट कर मैं ना जाऊंगी खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगी खाली, हाँ लौट कर मैं ना जाऊंगी खाली। कुछ नवासों का सदका अता हो, कुछ नवासों का सदका अता हो। पैदा हुए तो हक से शरीयत खरीद ली, पैदा हुए तो हक से शरीयत खरीद ली, जब हो गए जवा तो इमामत खरीद ली, जब हो गए जवा तो इमामत खरीद ली। मादर से खुद बाप से ताकत खरीद ली, मादर से खुद बाप से ताकत खरीद ली। सर्दी की राह हक में शहादत खरीद ली, सर्दी की राह हक में शहादत खरीद ली। नाना के दो नवासों ने उम्मत खरीद ली, उन नवासों का सदका अता हो, उन नवासों का सदका अता हो। प्यारे आका का सदका अता हो, दर पे आई हूँ बनकर सवाली, दर पे आई हूँ बनकर सवाली। हम हैं रंजो मुसीबत के मारे हुए, हम हैं रंजो मुसीबत के मारे हुए, सख्त मुश्किल में गम से हारे हुए, सख्त मुश्किल में गम से हारे हुए। या नबी कुछ खुदा राह में भीख दो, या नबी कुछ खुदा राह में भीख दो, दर पे आए हैं झोली पसारे हुए। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगी खाली, लौट कर मैं न जाऊंगी खाली। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहुत खूब, बहुत खूब, बहुत खूब। ये माशाल्लाह कब से कलाम पढ़ रहे हैं आप लोग? दोनों छोटी छोटी बच्चियां हैं अभी, 4 ईयर्स से, माशाल्लाह माशाल्लाह। और यहाँ अरीबा कब से पढ़ रही है? अरीना कब से पढ़ी है? अरीबा मुझे क्यों याद आ रही है, कौन है अरीबा? अरीना कब से पढ़ी है? अरीना कौन है? अरीशा कौन है? पहले तो
4 years से माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा ब्रेक जी तरफ वञूं था ऐं प्यारियूं प्यारियूं ही आवाज़ूं प्यारियूं प्यारियूं नंढड़ियूं हुयूं, उन में वरी पोइ कलाम बयानु करणु सुभान अल्लाह कहिड़ी हिकु ख़ूबसूरत मंज़र आहे, ख़ूबसूरत हिकु फील आहे जेका छाइजी वई आहे मुंहिंजी ट्रांसमिशन में। वक़्तु आहे ब्रेक जो। सलाम रमज़ान में तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु तव्हांजे साम्हूं हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर। ख़ूबसूरत ट्रांसमिशन में ख़ूबसूरत ज़िक्र बि आहे, कलाम बि ख़ूबसूरत शामिल थी रहिया आहिनि। अलामा साहब जॾहिं तव्हां दीन इस्लाम जी ॻाल्हि कयो था, वरी रमज़ान जो महीनो अल्हम्दुलिल्लाह हली रहियो आहे ऐं रोज़ा तमामु मुसलमान जेके आहिनि हिन वक़्तु रोज़ेदार आहिनि, रोज़े सां आहिनि। मां थोरो सो तव्हांजे लफ़्ज़नि में रोज़े खे बयानु कराइणु चाहियां थी, रोज़े खे सम्झणु चाहियां थी असांजे नाज़रीन ताईं, छो त हीअ अञा बि असांजा शुरूआती जेको अशरो आहे अञा बि उन में आहियूं ऐं उनजे इख़्तिताम जे क़रीब बेशक आहियूं, पर अञा बि उन अशरे में आहियूं। अञा बि असां वटि वक़्तु आहे त उहे रहमतूं जंहिंजी ॻाल्हि रहमत जे अशरे में हर वक़्तु करणु खपे, उन जे बारे में तव्हांजे लफ़्ज़नि में सम्झी सघां। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां रोज़े जी फ़ज़ीलत में कुझु सुवाल कयो त रोज़ेदार जी फ़ज़ीलत हदीस मुबारक में अचे थो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रोज़ेदार जी जेका बू हूंदी आहे इफ़्तारी जी टाइम में, उहा मूंखे तमामु घणी पसंदि आहे। इहे अतुर, इहे अंबुर, इहे जेके बि ख़ुशबू, इहे तव्हांजो सेंटियूं, अल्लाह साईं चए थो इहे मूंखे न आहिनि पसंदि। रोज़ेदार जी जेका बू हूंदी आहे इफ़्तार जे टाइम में जेका इहा मैदे खां निकिरंदी आहे, इहा मूंखे घणी पसंदि हूंदी आहे। त वॾी में वॾी ॻाल्हि इहा ई हिकिड़ी फ़ज़ीलत आहे। ॿी त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निमाज़ जेको पढ़ंदो आहे उनजे मुताबिक़ उनखे अजुरु मिलंदो, ज़कात जेको ॾींदो आहे उनजे मुताबिक़ उनखे अजुरु मिलंदो, हज कंदो, रोज़ा जेके बि इबादतूं आहिनि उनखे उन अमल जे मुताबिक़, उन इख़लास जे मुताबिक़ अल्लाह साईं उनखे अजुरु ॾींदो। लेकिन रोज़े जो अजुरु अल्लाह साईं फरमायो आहे त अन उजज़ी बि, यानी इनखे जज़ा मां पाण ई ॾींदुमि। रोज़ेदार जी एॾी फ़ज़ीलत आहे जो मां उनखे यानी इन जो अजुरु मां पाण ई ॾींदुमि। या फरमायूं त अन उजज़ा बि, या मां ख़ुदि जज़ा आहियां, बसि मां ई आहियां उनजे लाइ। त असांजी कोशिशि, इंसान जी कोशिशि इहा ई आहे त अल्लाह ताला असांखे मिले। शहीद जी बि इहा ई कोशिशि हूंदी आहे। शहीद तव्हांखे ख़बर आहे त फ़ौजी हुजे या जेको बि शहीद हुजे, उहो शहीद थींदो आहे त उनजी तमन्ना ऐं उनजी ख़्वाहिश हूंदी आहे त मूंखे अल्लाह से बारहा वरी दुनिया में मोकिले ऐं वरी दुनिया में वञी करे वरी मूंखे शहादत जो दर्जो मिले, वरी मां इहा नेमत ॾिसां। उहा नेमत कहिड़ी आहे? ख़ुदा जो दीदार हूंदो आहे। त अल्लाह साईं रोज़ेदार जी वॾी फ़ज़ीलत रखी आहे। हदीस में अचे थो त जन्नत 8 आहिनि, उन्हनि में हिकिड़ो जेको जन्नत जो दरवाज़ो आहे ख़ासि मुक़ररु कयो वियो आहे रोज़े जे लाइ, उहो आहे रैयान आहे। यानी इहो रैयान जो जेको दरवाज़ो आहे ख़ासि रोज़ेदार उतां उन दरवाज़े खां दाख़िल थींदा। त रोज़ेदार जी वॾी फ़ज़ीलत आहे। रमज़ान मुबारक ही जेको अशरो आहे रहमत वारो आहे। रब्बिक फिर वरहम असां घणी पढ़ूं, रहमत वठूं, अल्लाह साईं खां दुआ घुरूं, अल्लाह साईं खां रहम घुरूं। छो त असांजा जेके अमल आहिनि मुंहिंजे ख़्याल में त ख़ुदा नख़्वास्ता अल्लाह से क़बूल न करे, लेकिन अल्लाह साईं चयो आहे त हीउ जेको अशरो आहे ख़ासि मूं रहमत वारो बनायो आहे। इन में जेकॾहिं असां अल्लाह जी रहमत ॻोल्हींदासीं, कोशिशि कंदासीं, राति जो क़याम कंदासूं, तरावियूं पढ़ंदासूं, सहरी, हीउ जेको ॾींहुं असांजो गुज़रे थो, हिकु हिकु लम्हो असांखे नेकी सेखारे थो। त असां इन रोज़े में कोशिशि कयूं त असां सिर्फ़ु बुख ऐं उन ते डिपेंड न रखूं, बल्कि असां जेको आहे रोज़े जो फ़लसफ़ो, रोज़े जो असली मक़सदु हासिलु कयूं। उहो कहिड़ो मक़सदु आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू रोज़ो रखे थो ऐं बुख उन काटे थो, लेकिन उन जे बावजूदि उहो दुनिया वञे थो, दुनिया जा कम करे थो, लेकिन उन में छा आहे जो उहो कंहिंसां ॻाल्हि गलोच या बदज़बानी या अख़लाक़ी जेके बीमारियूं उन में आहिनि, जेकॾहिं आहिनि त पोइ उनजे रोज़े जो मक़सदु फ़ाइदो न थियो। त असां कोशिशि कयूं त असां पंहिंजे जेको आहे अख़लाक़ियत खे बि थोरो अॻिते रखूं, त इंशा अल्लाह ताला रोज़े जो ज़रूरु असांखे फल अल्लाह ताला अता फ़रमाईंदो। इंशाअल्लाह अहिड़ा खोड़ सारा लफ़्ज़ अॼु मां पंहिंजे ट्रांसमिशन में शामिलु करणु चाहियां थी। ऐं रोज़े जी हालति में जंहिं टॉपिक खे खणी असां जेका ॻाल्हि अॼु स्टार्ट कई आहे, रोज़े जी हालति में उन जो अमल या जेके उहे माण्हू जेके रुठियल आहिनि
उन्हनि जो परचण इहो कीअं आहे, इंशाअल्लाह इन जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। पर उन खां पहिरीं मां वञणु चाहियां थी महबूब कादरी साहिब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ई ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सिख ॾाढी लॻी आहे सीने में, महबूब घुरायो मदीने में। सिख ॾाढी लॻी, सिख ॾाढी लॻी आहे सीने में, महबूब घुरायो मदीने। महबूब घुरायो मदीने में, महबूब घुरायो मदीने में, महबूब घुरायो मदीने में। सिख ॾाढी लॻी आहे सीने में, महबूब घुरायो मदीने में। सिख ॾाढी लॻी, सिख ॾाढी लॻी आहे सीने में, महबूब घुरायो मदीने में। नाही सवाल कोई धन दरावत जो, मठा शर्फता क्यों ज़ियारत जो। नाही सवाल कोई धन दरावत जो, मठा शर्फता क्यों ज़ियारत जो। अची चाट चुमा गठियूं गोठ घुमा, अची चाट चुमा गठियूं गोठ घुमा। गज पाक महीने में, सिख ॾाढी लॻी आहे सीने में, महबूब घुरायो मदीने में। सिख ॾाढी लॻी, सिख ॾाढी लॻी आहे सीने में, महबूब घुरायो मदीने में। महबूब घुरायो मदीने में, महबूब घुरायो मदीने में, महबूब घुरायो मदीने में। सिख ॾाढी लॻी आहे सीने में, महबूब घुरायो मदीने में। माशाअल्लाह ट्रांसमिशन ही जारी आहे, ख़ूबसूरत आवाज़नि जो साथ आहे। ॿ ॾाढियूं प्यारियूं आवाज़ सां गॾु तशरीफ़ फरमाइनि। हिकु दफ़ो ॿीहर मां हिननि जी तरफ़ वञणु चाहियां थी ऐं हिननि खां हिननि जो ज़िक्र, हिननि जो कलाम ॿुधणु चाहियां थी। अरीना ऐं अरीशा सिस्टर्स आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। माइक तव्हां वटि आहे महबूब साहब, तव्हां माइक पहुचाइणु चाहियां थी। ऐं हीअ कुझु वायरनि में जकड़ी वई आहे, सो मां हीअ वठो, बिस्मिल्लाह कयो जी। इसलिए का है आरज़ू का कोई सलीका है आरज़ू का। न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका। ये सब तुम्हारा करम है आका। के बात अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका। ये सब तुम्हारा करम है आका। किसी का एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताए। किसी का एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताए। तुम्ही से मांगे के तुम ही दोगे, तुम्ही से मांगेंगे तुम ही दोगे। तुम्हारे दर से लो लगी है, ये सब तुम्हारा करम है आका। ये सब तुम्हारा करम है आका। अता किया मुझको दर्द उल्फत, कहाँ किए पुरखता
सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ये जो इतनी तैयारी दोनों एक जैसी करके आई हो, ये खुद की मम्मा ने कराई थी, किसने कराई थी ये तैयारी? खुद से तैयार होते हो? माइक पे, अपना माइक पे लिखिए। खुद से तैयार होते हो तो कैसे डिसाइड, कौन डिसाइड करता है कि क्या पहनना है? दोनों मिलके। अच्छा, अपनी वार्डरोब अपनी खुद सजाई हुई है? पर एक उसमें वार्डरोब में ये क्लिप्स और ये सारी जितनी चीज़ें हैं वो भी रखी हुई हैं। अरे भाई ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, वञिणो आहे असांखे ब्रेक जी तरफ़, पर उन खां पहिरीं मां हे ॿ जेके असांजी नंढियूं आहिनि उहे उन्हनि खे अलविदा चवण खां पहिरीं मां हिकु नंढो तोहफ़ो आहे जेको असां वटि आहे करशी जामे श्री जी तरफ़ां, मां चाहियां थी त मां उन्हनि खे ॾियां हिननि जे वञण खां पहिरीं। ऐं हीउ नंढिड़ो गिफ्ट आहे जेको मां ॾियणु चाहियां थी हिननि ॿिन्ही खे। आई माँ छो तो उठी न सकदम, छो तो मूंखे वायरनि में जकड़ी छॾियो आहे। ये लीजिए, ये जाएगा आपके साथ। और बहुत प्यारा पढ़ रही हैं आप दोनों, अल्लाह ताला, अभी बहुत छोटी उम्र है आप दोनों की। आई एम श्योर कि पढ़ाई का भी प्रेशर होगा, एग्ज़ाम्स का भी प्रेशर होगा, साथ साथ माशाल्लाह इतना खूबसूरत कलाम आप पढ़ रही हैं। अल्लाह ताला आपको बहुत तरक्की दे, बहुत तरक्की दे। इसी तरह आपकी आवाज़ जिस तरह इस वक्त हर जगह पे जादू फैला रही है, इसी तरह आपकी आवाज़ खूबसूरत कलाम के ज़रिए जादू फैलाती रहे। वक्त है ब्रेक जो, तव्हां सब मुलाक़ात की तो है न ब्रेक खां पोइ सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सागत तव्हांजे साम्हूं हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर। ख़ूबसूरत ट्रांसमिशन में ख़ूबसूरत ज़िक्र भी आहे, कलाम बि ख़ूबसूरत शामिल थी रहिया आहिनि। असां वटि हिकु जॻह ते मां पढ़ियो त जेकॾहिं असां हमेशह इहा दुआ कंदा आहियूं त असांजी उमिरि दराज़ थिए, उमिरि वॾी थिए, उमिरि लंबी थिए। त हिकु जॻह ते मूं पढ़ियो त उनजो जेको फ़लसफ़ो आहे या उनजो जेको राज़ चइजे उहो आहे, उहो कंहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो त पाण फ़रमाइनि त जेके तव्हांजा दोस्त आहिनि, जेके तव्हांजा भाउ भेण आहिनि, जेके तव्हांजा रिश्तेदार आहिनि, तव्हां उन्हनि जी किफ़ालत कयो था, उन्हनि सां सुठो सलूक कयो था, उन्हनि जी ख़ैर ख़बर वठो था, इहो राज़ आहे तव्हांजी वॾी उमिरि जो। या हिकु जॻह ते मां पढ़ियो इहो अमल कजे कीअं, इन अमल सां अॼोके दौर में ॾिसी, छो त हीअ त उहे फ़रमान आहिनि जेके हिन दौर खां इलाही पहिरीं जा फ़रमान आहिनि। उन टाइम ते जेके असहाब कराम आहिनि उहे बि सुठा तरबियत याफ़्ता हूंदा हुआ ऐं माज़रत सां पर असां खां कई गुना सुठा मुसलमान हूंदा हुआ। अॼोके दौर में इन शइ खे कीअं पंहिंजे अंदरि समाइजे ऐं कीअं पंहिंजे भाउरनि सां, पंहिंजी भेणुनि सां, पंहिंजे रिश्तेदारनि सां कीअं हिकु थीजे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लम। सुवाल तव्हां बहितर कयो ऐं इन शइ जी बिल्कुलु फ़ुक़दान आहे, कमी आहे। ॾिसो त असां बरकत खे हासिलु करणु चाहियूं था। बरकत छा आहे? बरकत जेका आहे उहा इज़ाफ़े जी माना आहे, माना बरकत माना इज़ाफ़ो हुजे। हाणे सिर्फ़ु असां जी जेका सोच आहे सिर्फ़ु इन ते वई आहे त बरकत सिर्फ़ु माल में, असांजो ज़हन सिर्फ़ु उते थो कमु करे, बल्कि ईअं न आहे। बरकत जी जेका डेफिनेशन आहे, इन जो इंट्रोडक्शन आहे वसी आहे। बरकत माल में बि थींदी आहे, बरकत उमिरि में बि थींदी आहे, बरकत वक़्त में बि थींदी आहे। त इहे सभिनी शयुनि में बरकत आहे। असां माल में त बरकत चाहियूं था, लेकिन असां उनखे सम्झूं कोन था। मां थोरो तव्हांजे सुवाल ते पोइ ईंदुमि त असां जेको आहे माल में त चाहियूं था, लेकिन उहो कीअं हासिलु थिए असांखे बरकत, त उहा जेको आहे उनजी काफ़ी शयूं आहिनि। हलाल कमाइण सां, ऐं जेको आहे थोरी लालच घटि हुजे, उन सां पोइ अल्लाह जी यादि हुजे, ऐं उसूलनि, इस्लामी उसूलनि ते असां जेकॾहिं कमाईंदासीं त बरकत थींदी माल में। वक़्त में बरकत कहिड़ी हूंदी आहे? घणा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि थोरे वक़्त में वॾो कमु करे छॾींदा आहिनि, ऐं घणनि माण्हुनि खे घणो वक़्तु हूंदो आहे लेकिन कमु घणो न करे सघंदा आहिनि। हदीस में अचे थो त ॿिनि शयुनि जी तव्हांखे नेमत जो क़दुरु कयो, हिकु त सिहत जो, ॿियो वक़्त जो। त असांखे इहो फ़ुक़दान आहे। टीं शइ इहा आहे त उमिरि में बरकत। उमिरि में बरकत जे लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह दुआ घुरंदा हुया। पाण फरमायूं त या अल्लाह मूंखे मुंहिंजी उमिरि में इज़ाफ़ो, लेकिन सिहत वारी, नेमत वारी ऐं ख़ुशियुनि वारी, सुकून वारी जेको आहे ज़िंदगी हुजे। हाणे जेका उमिरि में बरकत थींदी आहे उहा घणनि शयुनि सां थींदी आहे। हिकु त सिल रहमी करणु, जेका तव्हांजो पॉइंट ऑफ जेको आहे इहो आहे त सिल रहमी सां बि जेको आहे उमिरि में इज़ाफ़ो थींदो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांजी उमिरि में इज़ाफ़ो थिए त तव्हां जेको आहे रिश्तेदारी सां हुस्न सलूक कयो। बिल्कुलु हींअर तमामु ॾुखियो कमु आहे। हींअर त हीअ त वॾो शहरु आहे, असां ॻोठ में त ॾिसंदा आहियूं त भला उते मेल जोल आहे। कराची में जहिड़ो वॾो शहरु आहे, अञा त मुंहिंजे ख़्याल में ॿाहिरि मुल्क तले छा हूंदो।
पर असां जेको कराची में एक्सपीरियंस ॾिसूं पिया तमामु ॾुखियो दौरु आहे। हिन इलाइक़े में भाउ रहे थो, हुन इलाइक़े में त उहे माण्हू पाण में मेल जोल करे नथा सघनि, या त जेको आहे वक़्त जी कमी आहे, या त कुझु परेशानियूं कुझु इहे। त असां चाहींदासीं त कम से कम इन सिल रहमी खे जोड़िजे ऐं असां चाहींदासीं त हदीस मुबारक ते अमल कजे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी अमड़ मुबारक जी जेका मज़ार हुई मदीने खां घणो ॿाहिरि हुई, अबवा हिकिड़ो इलाइक़ो आहे, हीअं तमामु अंदरि आहे। घणा माण्हू जेके बि उमिरि करणु वेंदा, हज करणु वेंदा, उहा जॻह नथी लभे। वञी को तारिक जमील जहिड़ो माण्हू हुजे जेको ॻोल्हे ॻोल्हे वञी उते लहे, या को वॾो को स्टैंडर्ड वारो माण्हू हुजे, उन जॻह ते पहुचे थो, ऐं जेको आहे पोइ वञी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मज़ार मुबारक, अमड़ जी मज़ार मुबारक मिले थी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेंदा रहंदा हुया, ऐं अहिड़े तरीक़े सां जन्नतुल बकी में बि वेंदा रहंदा हुया, उहुद में बि वेंदा, छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर जो चचा हो हुते, चाचो हुयो हज़रत अमीर हमज़ा, उनजी मज़ार मुबारक आहे। त असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीरत खे ॾिसूं ऐं असां कोशिशि कयूं त पंहिंजो टाइम कढी सिल रहमी खे जोड़ियूं। इन सिल रहमी करण सां, यानी असां रिश्तेदारी खे जोड़ण सां, मुंहिंजो जेको एक्सपीरियंस आहे उन में ख़ुशी थिए थी, उन में हिकिड़ी उमिरि में इज़ाफ़ो थिए थो। छो त जेकॾहिं माण्हू पंहिंजे रिश्तेदारी खां परे रहंदो त उन में बिल्कुलु बैड इफेक्ट ज़हन ते वेहनि था, या माण्हू थोरो परेशान रहे थो। इन में साइंसी फ़वाइद आहिनि ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुताबिक़ यानी रूहानी फ़वाइद आहिनि। असांखे कोशिशि करणी हुजे त ॾिसो त ॾुखियो त लॻे थो कीअं, छो त अक्सर करे जेके हिन माण्हू अॼुकल्ह जेके ॾिसूं पिया था, ज़मानो ॾिसूं पिया था, जेके असां वटि सवाल ईंदा आहिनि, फ़तवा त ईंदा आहिनि, त उहे सभु उहे माण्हू माना जेको आहे पंहिंजे जेके ज़रूरी ॻाल्हियूं उहे ॿियनि खे था ॿुधाइनि, ॿियनि खे मसइला हल कराइनि था ॿियनि सां वेही करे, लेकिन पंहिंजनि माइटनि सां उहे मेल जोल नथा कनि। त मुंहिंजे ख़्याल में इहो ग़लति आहे। जेकॾहिं सिले रहमी खे असां जोड़ींदासीं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे ॾिसी करे अमल कंदासीं, त इंशा अल्लाह ताला असांजी ज़िंदगी में बि सुकून ईंदो ऐं असांजी ज़िंदगी भली गुज़रंदी, उमिरि वधीक थींदी। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। अगरि आम माण्हू हिनखे सम्झे, हिन ते अमल करे, त असां खोड़ सारनि मुश्किलुनि खां बची सघूं था। ऐं जीअं तव्हां फरमायो, मां हुन ॻाल्हि खे रिपीट करणु चाहियां थी त असांजो दीन सिर्फ़ु रूहानियत न आहे, असांजो दीन अमलियत बि आहे, ऐं ही उहे अमल आहिनि जंहिंखे करण खां पोइ तव्हां सही तरीक़े सां पंहिंजो दीन अपनायो था। असां गॾु तशरीफ़ रखनि था निज़ामुद्दीन बुघियो साहिबनि, जेके असां गॾु तशरीफ़ रखनि था, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहींदे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां इहे ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सलात मुझे सुने नबी जी, सलात मुझे सुने नबी जी, दुआ बे आहे दवा बे आहे, कठे समूर मलाइकनि सां जपान पढ़ंदो खुदा बे आहे। सलात मुझे सुने नबी जी, सलात मुझे सुने नबी जी, दुआ बे आहे दवा बे आहे। अगर ज़ियारत करणु तो चाही मिठे मोहम्मद करीम जी तूं, अगर ज़ियारत करणु तो चाही मिठे मोहम्मद करीम जी तूं, ज़िक्र ज़्यादा सलात जैसां, ज़िक्र ज़्यादा सलात जैसां थींदी ज़ियारत अता बे आहे। सलात मुझे सुने नबी जी, दुआ बे आहे दवा बे आहे। मिठाण माखीअ में जो रखियलु आहे, सो बि सजण जे सलात जो आहे। हा मिठाण माखीअ में जो रखियलु आहे, सो बि सजण जे सलात जो आहे। रिज़्क़ में बरकत कुशादगीअ जा, रिज़्क़ में बरकत कुशादगीअ जा, ॾींदी हज़ारे नफ़ा बे आहे। सलात मुझे सुने नबी जी, दुआ बे आहे दवा बे आहे। मरे वञा शल सलात पढ़ंदे, अब्दुल कादिर चए मां आरिज में,
मरी वञा शल सलात पढ़ंदे अब्दुल कादिर चए मां आरी जमे कबूल करे या खुदा ही आजिज़ कबूल करे या खुदा ही आजिज़ कंदो पयो इल्तिजा बि आहे सलात मुंहिंजे सुहिणे नबीअ जी दुआ बि आहे दवा बि आहे कठे समूर मलाइकनि सां जपान पढ़ंदो खुदा बि आहे सलात मुंहिंजे सुहिणे नबीअ जी दुआ बि आहे दवा बि आहे। सुभान अल्लाह माशाल्लाह। हिकु ॿी आवाज़ सगत तशरीफ़ फरमा है उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहियां थी महमूद कादरी साहिबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि ऐं हिकु दफ़ो ॿीहर हिननि जी आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में शामिल करणु चाहियां थी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। दरे रहमत खुला गया के दरबार आली में दरे रहमत खुला है आप के दरबार आली में दरे रहमत खुला गया आपके दरबार आली में खुदा हमको मिला है आप के दरबार आली में खुदा हमको मिला है आप के दरबार आली में कि ज़ुबाने मुस्तफ़ा क्या है खुदा की ही ज़ुबान तो है कि ज़ुबाने मुस्तफ़ा क्या है खुदा की ही ज़ुबान तो है खुदा खुद बोलता है आप के दरबार आली में खुदा खुद बोलता है आप के दरबार आली में दरे रहमत खुला है आप के दरबार आली में कि सदाए मन रानी गो नहीं गोलन तरानी तुम कि सदाए मल रानी गो नहीं गोलन तरानी तुम खिजर हैरा खड़ा है आप के दरबार आली में खिजर हैरा खड़ा है आप के दरबार आली में और हया तकवा वफा का अता कर दो पे ज़हरा हया तकवा वफा का
अता कर दो पे ज़हरा गदा नजमी खड़ा है आप के दरबार आली में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सलाम रमज़ान में वक्त है ब्रेक जो तहां से मुलाकात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में एक दफ़ो ॿीहर भलीकार तव्हां सभिनी खे ख़ूबसूरत ॻाल्हियूं अल्हम्दुलिल्लाह हली रहियूं आहिनि। आहिस्ता आहिस्ता इफ़्तार जे जेके लम्हात आहिनि उन जे क़रीब असां वधी रहिया आहियूं। थोड़ी देरि में डिफरेंट जॻहुनि ते इफ़्तार जा वक़्त बि स्टार्ट थी वेंदा। इंशाअल्लाह असांजी इफ़्तार बि हमेशह वांगुरु तव्हां सां गॾु थींदी। अलामा साहिबु हिकु शइ जॾहिं रोज़े जी ॻाल्हि कजे थी ऐं रोज़े जी हालत में रहण जी ॻाल्हि कजे थी, खोड़ सारा सवाल असांजे नाज़रीन जा हूंदा आहिनि। काफ़िनि सारियुनि जॻहुनि ते कुझु लिखियलु हूंदो आहे, काफ़िनि सारियुनि जॻहुनि ते कुझु लिखियलु हूंदो आहे। हिकु आम लफ़्ज़ असां मकरूह जो इस्तेमालु कंदा आहियूं, रोज़ो मकरूह थियणु। इन खे तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में कीअं बयानु कंदो ऐं कहिड़ियूं उहे कॉमन प्रैक्टिसिस आहिनि जेके असां वटि आम थी रहियूं आहिनि ऐं असां बेख़्याली में उहे करे वेंदा आहियूं? छा उन बेख़्याली में बि असांजो रोज़ो मकरूह थी रहियो आहे? तव्हां कीअं बयानु कंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लम। बेसिकली असां वटि इस्लाम जी मुंहिंजे ख़्याल में कमी आहे, तमामु तवजो घटि आहे। असांखे जॾहिं निमाज़ पढ़णी आहे, जीअं माण्हू बालिग़ थिए न, जीअं छोकिरो बालिग़ थिए, छोकिरी बालिग़ थिए, फ़ौरन नमाज़ जा अहकाम उहो सिखे, हिकु हिकु शइ सिखे, पोइ उहो शुरू करे। उनखां पोइ जॾहिं रमज़ान शरीफ़ अचे थो त रमज़ान शरीफ़ में ज़ाहिर आहे रोज़ा रखणा आहिनि ऐं उन जा असांखे बेसिकली शुरू में ई असांखे एतमाम करणु घुरिजे। हिकु त कोर्स कजे या हिकु सेमिनार ठाहिजे, ऐं जेकॾहिं अहिड़ो को प्लेटफॉर्म आहे, जीअं तव्हां ॾाढो सुठो हिते मीडिया जो जेको आहे सिस्टम आहे, लेकिन माण्हू पर्सनली पंहिंजे तरीक़े सां रमज़ान जी तयारी करे। उन में तयारी इहा थी अचे त माना असांखे रोज़ा रखणा आहिनि त उन रोज़े जा कहिड़ा फ़ासिद शयूं आहिनि, कॾहिं टुटंदो आहे, कॾहिं मकरूह थींदो आहे, कहिड़ा मुस्तहिबात आहिनि, छा आहे, इहे असांखे तइलीम हासिलु करणी। मसलन वरी जेको माण्हू हज ते वञे थो त उन जूं शयूं सिखे, उमिरि जूं सिखे, शराइत कहिड़ा आहिनि, वाजिबात कहिड़ा आहिनि, कॾहिं टुटंदो, कॾहिं फ़ासिद थींदो, इहे सभु शयूं असांखे सिखणु घुरिजनि। तव्हां बेस्ट सुवालु कयो आहे। घणनि माण्हुनि खे ख़बर ई कान्हे त जेको आहे रोज़ो बसि रखिजे थो, या ख़बर न आहे त घणा माण्हू नियत न कंदा आहिनि, रोज़ो रखंदा ई न आहिनि। घणा माण्हू नियत न रखंदा आहिनि, या घणा माण्हू सहरी न कंदा आहिनि, रोज़ो रखंदासीं कोन। सही सहरी जो कनेक्शन जेको आहे रोज़े सां थो न आहे, बसि सुन्नत आहे उहा। जंहिं माण्हूअ सहरी कई त ॾाढो भलो आहे, जेकॾहिं माण्हू देरि सां उथियो त पोइ रोज़ो त रखिणो आहे न उनखे। त उन में मकरूहात कुझु शयूं अचनि थियूं। कुझु मकरूहात उन में इहे आहिनि त मसलन या त पेस्ट हिकिड़ो माण्हू असां आम इहो हिकिड़ो रवाजु आहे त पोइ पेस्ट बि ॾींदासीं, पेस्ट बि सुबुह माण्हू उथियो पेस्ट ॾेई छॾियईं त इन में जेके ज़रात आहिनि गले ते पहुचनि था। रोज़ो टुटंदो आहे ॿिनि शयुनि सां, पेट में जेको आहे दाख़िल थिए या का शइ, या हल्क ते का शइ दाख़िल थिए। उन में हिकिड़ा माण्हू परेशान थी वेंदा आहिनि, भई अतरु बि न लॻायो, उन में माण्हू परेशान, सुरमो न लॻायो, उन में माण्हू चवंदा आहिनि भई इहे शयूं, इन जो ताल्लुक़ त आहे कोन, गले में त अतरु त नथो वञे, या जेको आहे वरी जेको आहे इहे शयूं इन्हनि शयुनि सां या सुम्हण सां जेको आहे इन्हनि शयुनि जो रोज़े ते असरु कोन थो थिए। मकरूह हिकु त इंजेक्शन माण्हू लॻाए थो, कोशिशि कजे त को माहिर डॉक्टर आहे जेके चवे त वेट करे शाम ताईं तूं इंतज़ारु कर, भली तकलीफ़ थोरी बर्दाश्त कर त पोइ बेस्ट आहे। जेकॾहिं अहिड़ो माहिर तबीब सुठो इस्लामी सुठो माण्हू आहे, जेकॾहिं उहो चवे थो बाबा जेकॾहिं तोखे सुई न लॻाइणी आहे, इंजेक्शन न लॻाइणी आहे त तूं परेशान थी वेंदे या हीअं थींदे, त पोइ इहो माण्हू लॻाए सघे थो। हा, उनखां पोइ सिगरेट पीअण सां त ज़ाहिर आहे त उहे शयूं अंदरि थियूं वञनि। ऐं त मकरूहात में इहो आहे त माण्हू इबादत करे ई न, निमाज़ न पढ़े, रोज़ो आहे निमाज़ न पढ़े, क़ुर जी तिलावत न करे। बाबा रोज़े जो ताल्लुक़ जेको आहे, रोज़ो असांखे मुवासात सेखारे थो, रोज़ो असांखे तक़वा सेखारे थो। लअल्लकुम तत्तक़ून, इहे उलमा इहो ई बयानु कंदा आहिनि, रोज़ा फ़र्ज़ इन जे करे कया विया आहिनि त परहेज़गार थियूं। ऐं परहेज़गारी में इहो शयूं आहिनि त बाबा रोज़े में असांखे जेको आहे कंहिंसां गंद गलोच न आहे करणी, अख़लाक़ियत जो ख़्यालु करिणो आहे, तिलावत करणी आहे, घणो सुम्हणु न आहे, घणो सुम्हण बि मकरूह आहे, ऐं जेको आहे निमाज़ूं छॾणु, ऐं जेकॾहिं कंहिंसां ॻाल्हि गलोच कई त इहो मकरूह थिए थो। ऐं जेको आहे इहे सभु शयूं रोज़े जे कराहत में आहिनि। असां कोशिशि कयूं त सहरी देरि सां कयूं, इफ़्तार जल्दी कयूं। ईअं बि न आहे त माना रोज़ो रखियईं ऐं हिन देरि करे छॾी, इफ़्तारी जल्दी कबी आहे, सुन्नत आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं देरि कई, थोरी देरि कई ऐं पोइ हुन इफ़्तारी कई त इहो मकरूह आहे। सहरी देरि सां कबी आहे, ऐं हुन पहिरीं कई
त जेको आहे इहे सभु कराहत में शयूं अचनि थियूं। ये सही सही ये नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके असांजे आम माण्हू जो सवाल जेके हूंदा आहिनि ऐं हमेशह मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां जेके प्रोग्राम्स कयां जेके ट्रांसमिशन कयां उन में आम माण्हुनि ताईं पहुची सघां उन्हनि जा जेके सवालात आहिनि ऐं अक्सर असां वटि हिकु त असां ज़मानो इंटरनेट जो आहे न इंटरनेट ते लिखो त असांखे 10 जवाब अची वेंदा आहिनि हिकिड़े सवाल जा सो ज़रूरी आहे बिल्कुलु सोशल मीडिया जो ज़मानो आहे ज़रूरी आहे इन्हनि शयुनि जे खे क्लियर करणु त जेके असां रोज़ो रखूं बि था असां चऊं बि था ऐं उनखां पोइ असां उनखे सम्झूं बि नथा त शयुनि खे सम्झण बि दीन इस्लाम में इलाही ज़रूरी आहे। अच्छा जी ट्रांसमिशन जे इख़्तिताम जी तरफ़ आहियूं असां वरी महिरबानी तव्हां सभिनी जे सां गॾु जुड़ण जी ऐं वेंदे वेंदे तव्हांखे यादि कराईंदा हलूं त हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। तूबा पर्ल सिटी हिकु अहिड़ो प्रोजेक्ट आहे जेको मेन नेशनल हाईवे जी शानदार लोकेशन ते ठहियलु आहे। सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो ही प्रोजेक्ट आहे जेको तव्हांखे 80 खां 200 गज़ जा रिहाइशी 200 ऐं 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स फ़राहम करे रहियो आहे। तूबा पर्ल सिटी तव्हांखे हिकु साथ अगरि तव्हां इहो क़ीमत ॾियणु चाहियो था हिन प्लॉट खे वठणु चाहियो था 40% डिस्काउंट तव्हांखे मिले थो ऐं जेकॾहिं तव्हां सिन टी वी जा व्यूवर आहियो 25% मज़ीद डिस्काउंट तव्हांखे मिले थो। तव्हां बुकिंग ऐं डिटेल्स जे लाइ आइकॉन मार्केटिंग सां राब्तो करे सघो था हिननि जा नंबर तव्हां वटि आहिनि या पोइ हिननि जे बुकिंग ऑफिस ते तव्हां वञी तूबा पर्ल सिटी जो ही प्लॉट ख़रीदे सघो था। गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। करशी जामे शीरी रमज़ान जी ट्रेडिशन आहे रौनक रमज़ान आहे। करशी जामे शीरी ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। करशी जामे शीरी न सिर्फ़ु तव्हांजे दस्तरख़ान खे सजाईंदो आहे बल्कि तव्हांखे रोज़े जी हालत खां पोइ जॾहिं तव्हां इफ़्तार ते हूंदा आहियो तव्हांखे रिफ्रेश बि करे छॾींदो आहे। करशी जामे शीरी न सिर्फ़ु तव्हांजे मशरूबात में बल्कि तव्हांजे डिफरेंट डेज़र्ट्स में बि इस्तेमालु थींदो आहे। करशी जामे शीरी छो त ही लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। उनजो हिकु गिफ्ट हैम्पर आहे मूं वटि जेको अलामा साहब मां इहा ज़िम्मेदारी तव्हांखे ॾियणु चाहियां थी। असांजा तमामु चवंदा आहिनि त ज़िक्र जॾहिं बि थींदो आहे हमेशह ख़ूबसूरत हूंदो आहे कि हिकु आवाज़ खे जंहिंजो नालो तव्हां असांखे ॿुधायो त असां उन्हनि खे गिफ्ट हैम्पर ॾियणु चाहियूं था। सिलेक्शन ॾाढी मुश्किल आहे सभु नातियूं सुठियूं आहिनि ऐं साईं जेका सलाह त मुंहिंजे नबी त तमामु प्यारो आवाज़ु प्यारी नात ऐं सिंधी जे चैनल जे हिसाब सां हज़रत भी बहुत अच्छा माशाल्लाह पढ़ा फ़ैसला आप करें बस। असां त फ़ैसला करे था सघूं न त न्यूट्रल सीट ते वेठा आहियूं अलामा साहब फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे। मुझे तो अल्फाज हज़रत के अच्छे लगे भाई के बाकी हज़रत ने तर्ज वगैरह थोड़ा टाइम थोड़ा कंपटीशन में ये चीज़ें भी होती है टाइम का भी होता है उसमें अल्फाज का चुनाव भी होता है वो नात तो बेस्ट है आप फैसला करें कि मुझे तो सिंधी के चैनल के हिसाब से उनके अल्फाज के हिसाब से आवाज़ के हिसाब से वो अच्छे लगे। चलो ठीकु आहे। निज़ामुद्दीन भुगियो साहब जी तरफ़ ही गिफ्ट हैम्पर वेंदो हिकु ऐं इन सां गॾोगॾु इख़्तिताम जी तरफ़ आहियूं असां गॾु मोहम्मद हुसैन कादरी साहब आहिनि जिन खे हिकु दफ़ो ॿीहर मां गुज़ारिश करणु चाहींदमि त असांजी हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में पंहिंजी आवाज़ सजाइनि ऐं तव्हां सां मुलाक़ात हाणे थींदी करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते इंशाअल्लाह इफ़्तार जे टाइम सां गॾु मिलंदासीं दस्तरख़ान ते तेसिताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन ख़ूबसूरत आवाज़ सां गॾु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यार मुझे सीने में मुझो लाश दफन थे मदीने में यार मुझे सीने में मुझो लाश दफन थे मदीने में कया हासिल जी शहादत मां सरकार जे रोज़े जी ज़ियारत मां कया हासिल जी शहादत मां सरकार जे रोज़े जी ज़ियारत मां अचे मौत रमज़ान महीने में मुझो लाश दफन थे मदीने में अचे मौत रमज़ान महीने में असां जो लाश दफन थे मदीने में जंहिंखे दिल पर जो वादरड़ो मिलो तंहिंखे जन्नत में आघरड़ो मिलो जंहिंखे दिल पर जो वादरड़ो मिलो तंहिंखे जन्नत
जन्नत में आघरड़ो मिलो कुल 4 पढ़ी व्या सफीने में मुझो लाश दफन थे मदीने में हिया आरज़ू जे सीने में मुझो लाश दफन थे मदीने में कया हासिल जी शहादत मां सरकार जे रोज़े जी ज़ियारत मां अचे मौत रमज़ान महीने में मुझो लाश दफन थे मदीने में असांजो लाश दफन थे मदीने में असांजो लाश दफन थे मदीने में। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।